सानिया मिर्ज़ा ऐं शोएब मलिक जी तलाक खे घणा ॾींहं थी विया आहिनि ऐं शोएब मलिक हाणे पंहिंजी नई कुंवार सना जावेद सां ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। जॾहिं त सानिया मिर्ज़ा पंहिंजे पुट अज़हान सां भारत जे शहर हैदराबाद पहुची चुकी आहे। जेतोणीकि संदन तलाक ऐं शोएब मलिक जी शादीअ जी ॻाल्हि पुराणी थी चुकी आहे, पर तंहिं हूंदे बि संदन मदाह इन सदमे मां मुकमल तौर ते निकिरी नाहिनि सघिया ऐं जेकॾहिं मदाह इन सदमे मां नाहिनि निकिरी सघिया त यकीनन इन जो असर उमेर जयसवाल ऐं सानिया मिर्ज़ा जी ज़िंदगीअ ते वधीक पियो हूंदो। इहो ई सबबु आहे जो हयांव जो ॿार हल्को करण लाइ ॿिन्ही विच में राब्तो थियो। शोएब मलिक तोणे सानिया मिर्ज़ा ॿई पाकिस्तान ऐं भारत ॿिन्ही मुल्कनि में वॾे नाले वारियूं शख़्सियतूं आहिनि ऐं खेनि हर माण्हू सुञाणींदो आहे। सानिया मिर्ज़ा हिकु दिलेर औरत साबित थी आहे, छो त हुन पंहिंजो सोशल मीडिया इस्तेमालु करणु नाहे छॾियो। हुन तलाक जे मामले ते को बयानु नाहे ॾिनो, मज़बूत बीठी आहे ऐं ताज़ो हुन पंहिंजी हिकु ताज़ी तस्वीर बि शेयर कई आहे जंहिंमें हुन रिफ्लेक्ट लिखियो आहे। ॿिए पासे उमेर जयसवाल जी बि हिमायत थी रही आहे त हू वॾी दिलि वारो शख़्स आहे। सानिया तोणे उमेर जयसवाल सबुर जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि ऐं ज़रियनि जी दावा आहे त जीअं ई शोएब मलिक जी शादी जी ख़बर साम्हूं आई त ॿिन्ही विच में राब्तो थियो हो। फोन कॉल उमेर जयसवाल तरफ़ां कई वई ऐं हुन पंहिंजी दिलि जो भार हल्को कयो। सानिया मिर्ज़ा पाण बि मुतासिर थी आहे ऐं हुन बि हाल ओरिया। हिन वक़्तु उमेर जयसवाल जो फोन नंबर बंदि आहे ऐं हू पंहिंजी ज़िंदगीअ में सुकून चाहे थो। ख़्यालु रहे त सानिया मिर्ज़ा शोएब मलिक खां तलाक वठणु न पई चाहे, पर इहे वेछा शोएब मलिक तरफ़ां ई वधिया हुआ, जंहिं बाद सानिया इन नतीजे ते पहुती त इहो रिश्तो सुहिणे नमूने ख़तमु थियणी बहितर आहे। अहिड़ी रीति उमेर जयसवाल बि सना जावेद सां ॾाढी मोहबत कंदो हो, पर सना जावेद शोएब मलिक जी मोहबत में अचे वई हुई। हिन वक़्तु इहे बि ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि त मुआशिरे में अहिड़ा केतिरा ई शोएब मलिक मौजूदु आहिनि जेके हिकु मोहबत मिलण खां पोइ ॿी मोहबत जी ॻोल्हा में निकिरी पवंदा आहिनि ऐं अहिड़नि माण्हुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो पियो वञे।